अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सभिनी दोस्तनि खे शाहनवाज़ क़ादी जे तरफ़ां सलाम क़बूल पए। जीअं त रबियुल अव्वल शरीफ़ जे हवाले सां सिंध डिजिटल स्टूडियो में सिंध जे मशहूरु नात ख़ाननि जा एल्बम जारी सारी आहिनि ऐं असांजे दरमियान बहितरीनु नात ख़ान मोहम्मद ताहिर सोलंकी साहब मौजूदु आहिनि ऐं सिंध जा नाले वारा शाइर आशिक़ रसूल जंहिंजी शाइरी तव्हां ॿुधी हूंदी, तमामु मशहूरु आहिनि। साईं फैज़ जुणेजो साहब असां वटि स्टूडियो में मौजूदु आहिनि ऐं फ़क़ीर ज़ीशान अली क़ासिमी साहब बहितरीनु नात ख़ान आहिनि, असां वटि मौजूदु आहिनि। भाउ सां कुझु ॻाल्हि ॿोल कंदासीं। भाउ तव्हांखे कीअं लॻो असांजे स्टूडियो में? अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु कमु आहे। जीअं त काफ़ी दोस्तनि खे ॿाहिरि परे परे वञिणो पए पियो, असां काफ़ी सिंध जे नौजवाननि खे इहो पैगाम ॾींदासीं त हिते मोरो में अची पंहिंजे आवाज़ खे मुतारिफ़ कराइनि। अल्हम्दुलिल्लाह सनन जूं कामयाबियूं जारी ऐं सारी रहंदियूं। सॼी महिरबानी दोस्तनि। इंशाअल्लाह भाऊ जो जेके बि नातूं आहिनि अव्हांखे सिंध डिजिटल स्टूडियो यूट्यूब चैनल ते मिलंदियूं ऐं फ़क़ीर ज़ीशान सभिनी मुंहिंजे सिंध जे नात ख़ान जेके महबूब जी मदाह करे रहिया आहिनि, सभिनी खे मां गुज़ारिश कंदुमि त हिन स्टूडियो में ईंदा। तमामु बहितरीनु रिकॉर्डिंग थी पई, तव्हांखे ॿाहिरि वञण जी का बि ज़रूरत न आहे। तव्हांजे पंहिंजे शहर मोरे में तमामु बहितरीनु रिकॉर्ड तव्हांखे मिले पई, तव्हांखे ॿाहिरि वञण जी ज़रूरत न आहे। तव्हां अचो, पंहिंजो हिते रिकॉर्डिंग करायो, तमामु बहितरीनु रिज़ल्ट तव्हांखे मिलंदी। शुक्रिया। इंशाअल्लाह असांजो जेको नात ख़ान आहे मोहम्मद ताहिर, उनजो ई पहिरियों एल्बम आहे ऐं इंशाअल्लाह अलाह साईं हिनखे अञा कामयाबी ॾींदो। ऐं तव्हांखे गुज़ारिश आहे जेके बि आशिक़ रसूल आहिनि हिनखे दुआऊं कनि। इंशाअल्लाह तव्हांखे ज़रूरु एल्बम पसंदि ईंदो। हिकु दफ़ो सिंध डिजिटल स्टूडियो ते हिन एल्बम ॾिसंदा।